ख़बर शामिल कंदासीं। ठकराठो वेझो चइनि ॼणनि पारां नींगर सां मुबैना तौर बदफ़ैली कई वई आहे। या ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। मुबारकपुर वासी नींगर खे रोड़ीअ मां अगवा करण बाद मुबैना तौर बदफ़ैली जो निशानो बणायो वियो आहे। मुतासिर नींगर जो चवणु आहे त जवाबदारनि ज़बरदस्ती कार में खणी ठकराठे में हिक जाइ ते क़ैद करे सॼी राति बदफ़ैली जो निशानो बणायो आहे। संदसि चवणो त हू जवाबदारनि वटां वझ वठी भॼी आयो आहे। खेसि इंसाफ़ फराहम कयो वञे। मुतासिर नींगर इल्ज़ाम लॻाईंदे चयो आहे त अजमल दायो, रज़ाक मंगणहार, आबिद ऐं इमरान मीर बर संदसि सां बदफ़ैली कई आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾियारे इंसाफ़ कयो वञे। इहा ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सां शेयर कयूं पिया त ठकराठो वेझो चइनि ॼणनि पारां नींगर सां मुबैना तौर बदफ़ैली कई वई आहे। मुबारकपुर वासी नींगर खे रोड़ीअ मां मुबैना तौर बदफ़ैलीअ जो निशानो बणायो वियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट्स मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मजीद महर खां। मजीद वधीक तफ़सीलुनि खां आगाही ॾिजो। जी, मुबारकपुर वासी 13 साला नींगर आहे जेको कल राति वियो पंहिंजे वॾे भाउ सां मिलण रोड़ी। वापसी में नींगर जो जेको चवणु आहे त मां पंहिंजे घर वापसि मोटुमि पे बस ते, जिते ही 4 जवाबदार कार ते सवार आहे। मूंखे चयो त अचो ॻोठ हलो। जंहिंखां पोइ हू मूंखे खणी ज़बरदस्ती ठिकराटो में सॼी राति मूं सां ज़्यादती कई थो। ऐं उनखां पोइ मां वझ वठी सुबुह जो जीअं ई पंहिंजे घर पहुतुसि त वालदेन सां इहा ॻाल्हि कयमि। जंहिंखां पोइ असां थाणे ते वियासीं। थाणो ते अञा हिन महिल ताईं असांखे न को मेडिकल लेटर ॾिनो वियो आहे ऐं न ई कुझु पुलिस कोई बि अमल कयो आहे हिन महिल ताईं। जी, वॾी महिरबानी मजीद महर।